वाली शेरा जी कहाँ जाता मानी खाई वरितई मां तकरीबन मानी खाई चुको आहियां हुकुम खपे अब अॼु पाणीअ जो वारो आहे तूं वञी पाणी भराए अच छड़ा तूं बि कंहिं कम धंधे बि कर सॼो ॾींहुं सुठो पियो ॿुधी छा पियो चए चाचो कम जी कर हा कम करे कोन बाबे जा कम कई ॿिए त हिकिड़ो करे ॿियो खाइण ॾे बुढ़वा जो पचाए गई दिल थी चए ईअं थाली चटे वञा खण ॿुध मूंखे बनी अथई न तयारु थिए त मुंहिंजी मथे जी मानी उते खणी अचिजां जी ॿुधो मंजूर जी मानी सां गॾु मुंहिंजी मानी बि मोकिलिजांइ हा मुंहिंजी मानी सां गॾु मखण जो चाणो ऐं चौरी लस्सी जी भरे मोकिलिजांइ तू फिकर ई न कर तुंहिंजे लाइ मानी मां पान खणी ईंदसि सभु कुटी वारो वटो खणी कुटी वारो करे छा थी मथां तूं ॿाहिरि अचे चमाट हिकिड़ी हणाए न आहे तुंहिंजो ॿाहिरि अचण जो मंजूर खे मां पाण मोकिलींदुसि उहो मानी खणी वेंदो छो तोखे आऊं कोन थी वणा छा मूं तोखे चयो न मंजूर ईंदो उहो मानी खणी वेंदो मथां तूं ॿाहिरि आई आहीं चमाट हिकिड़ी हणंदो त गब्बो निकितल हूंदी ॿाहिरि ऐं ॿुध कुटीअ वटो ज़रूरु हुजे वे हेॾे अरे हेॾे वे मैं जगह कौन थी बना था हेॾे ॾेॾिरी ॾिठी अथई मूं ॾिठी आहे ओ हिननि बि ॾिठी आहे हीअं हूंदी आहे ओ चरी ख़बर अथई तूं मूंखे हिते वेठल आहीं हिते छा हूंदी आहे दिलि तूं दिलि में वेठल आहीं सची नूर मिठे जो कसम आहे सची छा इहा त मूंखे बि ख़बर कोन्हे तूं केतिरो मूंखे थी वणी अर्ज़ु कयो आहे जॾहिं दिलि त थिए थो असर आशिकीअ जो सुभान अल्लाह वाह 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 जॾहिं दिलि त थिए थो असर आशिकीअ जो पतो तंहिं खां पोइ थो पवे महकशीअ जो वाह 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 उस्ताद पर न्याणी जा नाला न वठ अरे चरिया शेर आहे शेर अच्छा शाइर शाइर अर्ज़ु कयो आहे सॾे कोई संग दिल जे पंहिंजे हथनि सां वाह 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 सॾे कोई संग दिल जे पंहिंजे हथनि सां विहारे त पोइ आहे मज़ो महकशीअ जो वाह 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 अर्ज़ु कयो आहे उस्ताद लॻे थो त पंहिंजा ताज़ा कलाम ॿुधण आई आहे उस्ताद चई त ऐं ढोलक सेखारियांसि न हिनखे मुंहिंजा ताज़ा कलाम मुतासिर कंदा लॻे थो त हीअ बि पंहिंजे बणिया त मुंहिंजो मतिलबु आहे त अर्ज़ु कंदी आहे सियाणनि सच चयो आहे असां अर्ज़ु कयो आहे चंडो चंडे खे सो कोह ते ॻोल्हे लहे छा मतिलबु आहे न बकुल ताज़ा कलाम खणी आई आहे अलाए पारू था बहरहाल जेके बि हिन जा अर्ज़ असांजे अखियुनि ते हूंदा इरशाद न्याणी इरशाद अर्ज़ु कयां थी इरशाद सारी दुनिया छॾे तोसां कयमि चा दूरी छॾे दिलि रुबा सिक में सुरंदो आहे वलण तूं आई मुंहिंजो भाउ घर में अची वे भेण जे हाणे मां अर्ज़ु कयांसि बिस्मिल्लाह की न तूं करेसि तूं करे तूं करेसि आऊं करे ईअं तकड़ में अधे कंहिंखे भाउ न कंदी कर न आहे इंसान त इंसाननि में ईअं डांटो खणी गाह न कंदी कर ईअं घटियुनि में अकेली आव न कंदी कर कुसी न वञी कंहिं कासाई हथां अर्ज़ु कयो आहे रोज़ थो रंग ऐं रूप मटाए चंद्र बि तो जहिड़ो ई आहे चंड भला नानो था सिजा अड़े बेवकूफ़ असां त आसमानी चंद्र सां तशबीह ॾींदे सॼण खे अर्ज़ु कयो आहे त रोज़ थो रंग ऐं रूप मटाए चंद्र बि तो जहिड़ो ई आहे गुल हणी त बि सोचे हणजां पहिरीं अर्ज़ु करण दे पहिरीं माण्हूअ जो मीज़ान ई छा आहे गुल छो तूं अर्ज़ु कंदो रह
मां तोखे दाद ॾींदो थो रहां मां तोखे दाद ॾींदो थो रहां ॾींदो थो रहां मूंखे बि दाद तोखे बि ॾींदो थो रहां तोखे बि दाद ॾींदो रहां तोखे बि दाद ॾींदो थो रहां तोखे बि दाद ॾियां फिलहाल असांखे तकड़ आहे असांखे मुशाइरे में शिरकत करणी आहे इन करे तो में शाइर जे सम्झण जी सलाहियत ई कोन्हे असां में पातर थियण जी सलाहियत न आहे छोरी तूं ही शादी करी हल हल शादी ॾिसे हल अच भले तूं कुछ जो है ये सूबेदार साल पोक जी पेरी मुको थार तो सही अच्छा अॼु अलाह बचाए थी फट मारे विझाए या को डरी हिकड़ी हणाए मेजालो ॿाहिरि असां मोलन के छा मारींदे असां तो वही तेरे प्यार में मुआ पे आई सरकार वाकई या न सुना यह हकीकत है मां तो सा तमाम घणो प्यार कंदी आहियां तमाम घणो ऐं मुंहिंजी इहा सिकत है जेका तोॾे मूंखे बार बार वठी थी अचे सोणी मां त तुंहिंजी ॻाल्हियुनि खे मज़ाक सम्झंदो हुउसि सची दूर मुठे सां पर तो खटियो मुहार आहे हाणे मरण जीअण तोसां हीअ ॾिस मुछ ते हथ अली शेर जो वाइदो हल अथई ॾेढ चांहि कमदार ये खाली कुर्सी पे कंहिंजी आहे सरकार इहा मुबारकान जे चङे मुड़ुस पुनल ख़ान मुबारकान जी आहे हिन जो मतिलबु कमदार त हुन असांजो सॾु क़बूल न कयो ठीकु आहे हिन जो बंदोबस्तु करणो पवंदो अदा साईं अॼु हुन असांजो सॾु क़बूल न कयो थी सघे थो सुभाणे ॿियो को क़बूल न करे जेकॾहिं ईअं थियो त पोइ असांजो रोबताब कीअं हलंदो हुनखे पोइ था ॾिसूं पहिरीं तव्हां हिननि सभिनी खां सयूं त करायो अदा साईं भॻा कोन था वञनि ही बि हिते असां बि हिते पहिरियां तो न पुनल खे सिख ॾियणु घुरिजे जंहिं तव्हांजे हुकुम खे मञण खां इनकार कयो आहे इनकार कयो आहे लालो वञ वञी ख़ुदनि मंगणहार खे चओ त सुबुह जो दोल ते डोंको हणी सभिनी ॻोठ वारनि खे चौआटे ते गॾु करे हाज़िर बाबल साईं जेको साईं जिन जो हुकुम इन खे सज़ा ॾियणी आहे सज़ा ॾियणी आहे
सभिनी ॻोठ वारनि खे इतला थो कजे हिन चौराहे ते सभु गॾु थियनि ऐं वॾेरे जो हुकुम अथव। असांजे हुकुम मदर को इनकार क्यों है? दिखा क्यों पावे लगे? दिखाओ! पानी 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 मिलंदो तोखे ज़रूर पाणी मिलंदो पर उन खां पहिरियों तोखे हिन दस्तावेज़ ते सही करणी पवंदी। यज़ीद जी औलाद मां हुसैनी हुकदार आहियां। इहो ख़्याल पंहिंजे दिलि मां कढी छॾ ज़मीन लिखी हीअ धरती माउ आहे। राज जो सौदो को गैरत में सामने कर तूं छा मां तुंहिंजे वॾनि खे बि क़ब्र मां उथारे उन्हनि खां सही वठंदुसि। सही कर। आहे को मां जो लाल, आहे को तहां मां जो लाल जेको हिन जी मदद करे। आहे को वाह वाह वञो से अदुल मथे में ठका वाली थी। वाह वाह बाजी पे लाला बाजी बाजी ओए ते वाह 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 या अदाली शेर वडेरा पुनल खे बधियो वेठा आहिनि कुट कुटां लॻायो वेठा आहिनि। उन जो कहिड़ो ॾोह आहे जो हुनखे ॿधी ऐं मारनि था। अदा चवनि था त ज़मीन लिखी ॾे न त बुट मारे छॾींदासीं। ॾाढो कुटींस पिया उल्टो कयो कुटींस पिया। ज़हूर बनी त पुनल जी आहे खाता पुनल जा वॾेरे जे पीउ जा खाता पुनल खे ॿधी मारियो अथनि। मांशी था कनि हल मूंसां। हा हलूं था मूंसां त छटको त ॾियां अॼु न छॾींदासीं।
टिड्ढा टिड्ढ में गोली हणंदुसि तो छा सम्झो चाचो पुनल लावारिस आहे हुनजो केरु वारिस कोन्हे सरेआम चौक ते तूं हुनखे बेइज़तो करे खाता फेराईंदे ज़मीन तुंहिंजे पीउ जे खातनि ते खातो हुनजो केसि ताईं ज़ुल्म कंदे केसि ताईं ॾाढु कंदे ॾाढु चङो कोन अथई ही दौर ॿियो अथई मथां मथे में फेरी हुजई नंढड़ा वॾेरा ॾाची हणे 10 त तोॾो हणे 13 छा सम्झियो चाची खे ग़रीब आहे पुठ कोन अथसि अड़े जेके अलाह जी पुठ हुजे या असां जहिड़ा जोधा जवान हुजनि उन्हनि खे तव्हां छा कंदो वॾे पेट वारा खातो अचे चाचा पंहिंजे मन ते वठ तव्हां छा सम्झो टई भाइर हिन वीचारे मज़लूम ते ज़ुल्म करे खाता फेराईंदो तुंहिंजो पेट न फाड़िया पेट न फाड़िया सूअर थी पिया ग़रीबनि जा खाता था फेरायो कमदार लालण तुझा त लाॾा मां ॻाईंदुसि हाणे लालण तुझा मां लाॾा ॻायां न लाॾा छा सम्झो चाचे पुनल खे ग़रीब मज़लूम लावारिस अड़े जंहिंजो मौला वारिस हुजे उनखे लहर न लोॾो छा खाता फेरायो था लालण इहे अथई मुंहिंजा लाॾा जेके तुंहिंजे साम्हूं मूं ॻाया कुझु वॾेरे खे ॻाए ॿुधायोमांइ कुझु तोखे जे तव्हां कमदार सही हुजो न ज़मानो सही थी वञे वॾेरा ख़राब न आहिनि उन्हनि खे ख़राब करो तव्हां कमदार हरू भरू जूं चुरचूं चाबियूं ॾेई खाता फेराए अली शेर याद रख जाए जेका तो असांजी बेइज्जती कई आहे उन जो पलाक कंदो साईं पलाक टिलण ओ मुंहिंजा टिलण जी कया सा भागी साहब सदके कया है सुबह का वेठी शाम ताईं अर्ज कया है तो हुकुम त कर न टिलण संगत सूदो हरदम हाजिर मिला थी हाजिर तोड़ विजे न संगत के अरे कीअं संगत जी पचर छॾियां संगत का सवा मां ईअं अधूरो आहियां जीअं फनकार साज़न खां सवा हारी ढगन खां सवा गाॾो गॾह खां सवा कैमरा बैटरी खां सवा इहा संगत न हुजे हा न त मां भाणे जा पादर कीअं सा मुंहिंजे हिसे जा ॿार त इहा संगत खणंदी आहे न इहा संगत न हुजे हा त मां फनकार बि न हुजां हा तोखे हासिल कीअं कयां मुंहिंजी सभागी त पोइ दिलि ॿध करे शादी मोकिल पाण वारी संगत खे मुंहिंजे भाउ ॾे त संग घुरनि हा हुकुम आहे साहिब भागी इहो मुंहिंजे हिसे जा ॿार बि त संगत खणंदी न हाय मुंहिंजा संगत हाज़िर आहिनि आख़िर यारनि मुंहिंजे कमी दा ॿियो केरु ईंदो चिड़े माइट छॾम तो न यार पोइ बि धार कये दिलदार ॾे चइन ॾींहंनि जो प्यार मूंखे छा खां छॾे छोरी शाबास हुजे उस्ताद मार पवई उस्ताद
या छोरी सभागी न थई निभागी थई तोसां गॾु असांखे बि माराईंदी। अरे अरे मुंहिंजा शागिर्दो, तव्हां त मुंहिंजा नंढपण जा दोस्त आहियो न। तव्हां हर ॾुखे वक़्त में मुंहिंजो साथ ॾिनो आहे। हे बि वक़्तु यार मुंहिंजी ज़िंदगी जो अथव। ज़िंदगी जो मसइलो तुंहिंजो, मोते मोह में असांखे थो मोकिलियो न रे। शागिर्दनि जो कमु आहे उस्तादनि जो ॿार खणणु। पाण हलंदासीं उस्ताद जो संग वठणु। शादी थींदी त दोलनि सां थींदी, जीअं ॻोठ वारनि खे ख़बर पवे त फनकारनि जो काज आहे। पोइ उथ, अॼु था हलूं, उथी हलूं, उथ था हलूं। अम्मा पानी तो प्यारी। हाँ बाबा। अबा मंजूर थोरो थधे दिमाग़ सां सोच। वॾेरनि सां वेर, कारीगर ते पेर, डंग हणी विधऊं न त पोइ छा थींदो? बस बाबा बस, वॾेरनि सां में साह न आहे विधो। नई वॾेरा हिन धरती जा धणी आहिनि, जीअं चवनि तीअं ई थिए। धीअ तूं ई सम्झाइस भाउ खे। छोरो त मूंखे लेखे ई कोन थो। ज़मीन पंहिंजी लिखी ॾिनमि, हथ कपजी विया। हाणे छा थींदो? अदा इहा ज़मीन लिखिजी वई त पोइ छा थी पियो? पाण वटि ॿी ज़मीन त आहे न। बस रुगो सिरनि जो ख़ैरु हुजे अदा, सिरनि जो ख़ैरु। बस कर, हणाई चंबो वॾी आई आहे सेबती, मूंखे थी सम्झाई। हल मत बर बाबा, कुझु बि थी पए वॾेरनि खे ज़मीन न आहे ॾियणी, सम्झी? हिन छोरे जे दिमाग़ में त बोल भरियल आहे। वते थो वॾेरनि जे ख़िलाफ़ अनाज शनाज बकंदो। जे न ख़बर पइजी वई उन्हनि खे त हिन छोरे जो लाश बि असांखे हथ कोन ईंदो। बाबा एॾी कावड़ न कर। अॻे ई तूं बीमार आहीं, वरी तुंहिंजी तबियत ख़राब थी पवंदी। मूंखे ॾिस न, मूंखे ॾिस। अहिड़ा जे फिक्र हूंदा त धूड़ ठीक थींदुसि, वञी क़बर भेड़ो थींदुसि, क़बर भेड़ो। बाबा ख़ैर घुर ख़ैर, मरन तुंहिंजा दुश्मन, तूं छो? अलाह सीधो खे हयाती दे। तोखे न कुझु थियो त मुंहिंजो ॿियो केरु आहे? तुंहिंजे ई सिर ते मारियो आहे। बाक़ी तुंहिंजे भाउ जा जेके लक्षण आहिनि न, त झंग मुंहुं करे हलियो वञा। सम्झाइसि धीअ, अकुल खां कमु वठे। वॾेरनि खे असीं कोन पुॼी सघंदासीं। मूंखे त पक ई कान थी पवे त तव्हां सां इहो कमु थियो आहे। अलाह करे इहो सभु कूड़ हुजे। बस कर पुफी अम्मा, बस कर। बस कीअं करियां? मुंहिंजो त अंदर थो टहिके, अंदर। जो बस पुॼे त हिन अली शेर जा हेतिरा टुकर कयां। तूं घबराए न पुफी अम्मा, तूं घबराए न। हिन अली शेर खां पंहिंजी कयल बेइज़ती जो अहिड़ो त प्लान कंदुसि जो दुनिया दंग रहिजी वेंदी। मुंहिंजो त रत पियो टसके पुफीअ मां रत। दिलि त चए थी त इन्हे अली शेर जे जिस्म जा गफ़ा करे छॾिया पुफीअ मां। भले सखणा वेठा अहवाल कयो। को तो चवे हीअं कंदसि, को तो चवे हूअं कंदसि। इहा मूंखे पक आहे, कुझु बि कोन कंदो। कहिड़ो नक खणी राज में आऊं हलंदसि। अड़े हू हिकिड़ो ॼणो त ही टे ॼणा। हैफ़ हुजे तव्हांजी हयातीअ खे, हैफ़ हुजे। फटन ते लूण न बुरक फुफीअ मां। पल्ले वांगुरु हुन जा बेरा न कयो। मुंहिंजो बि नालो सोराब खान न आहे। तो में दाणा ॾिसां थी, बाक़ी हिननि ॿिन्हिनि में को हाल कोन्हे। ॾिसी वञिजे त हाणे छा थो थिए। चाचा पुनल, दिलगीर मतां थियो आहीं। असां सभु हिकु आहियूं। को बि मुबर खाणी वॾनि खे ज़मीन कोन ॾींदो। सिर वञनि था वञण दे। अबा अली शेर, वॾेरनि तोवारी ज़मीन जा खाता फेराए पंहिंजे नाले ते करे छॾी। मोकल अथनि चढ़नि मुंहिंजे न आंगूठे ते खाता था फेराए। हिकु दफ़ो न भले 100 दफ़ा खाता फेराए। मुंहिंजी न ज़मीन ते अखि खणी ॾिसनि, हीअं ॿई अखियूं कढी छॾिया आहिनि, अंधो करे छॾिया आहिनि। सम्झनि छा था पंहिंजो पाण खे। जिन मुंहिंजे बने ते अचनि, हे कुहाड़ी ॾिसे थो न, जॻूं कढे लूलो लंगड़ो करे छॾिया आहिनि।
समझे छा थो पंहिंजो पाण खे इहो ढिठर सरदार ख़ान खता थो फेराए मां आहियां मरी मुंहिंजो बि नालो अली शेर आहे अलीअ जो शींहुं आहियां मां सरदार खान दर तपाए छॾींदासीं तुंहिंजो तोखे त तॾहिं ख़बर पवंदी जॾहिं तुंहिंजा चमचा तुंहिंजे दर ते दहींदा असां चोर न आहियूं पर ज़ोरनि मथां ज़ोर आहियूं तो जिन वॾेरनि जे कुल्हनि ते बंदूक रखी मज़लूमनि जो शिकार कयो आहे असां उन जे वथाणनि खे बाहियूं ॾेई छॾियूं आहिनि बाहियूं सरदार खान असां या बाहि तुंहिंजे ताक़त खे नस्त ऐं नाबूद करण लाइ ॿारी आहे तूं हुन में उलझी उजामी वेंदे खोट असां संदसि दोस्तनि जी दौलत लुटे संदसि ज़ुल्म ख़िलाफ़ जिहाद जो ऐलान कयो आहे सरदार खान पुलिस इस्तेमाल करी या सियासत पर असांजी तुंहिंजे ख़िलाफ़ जंग जारी रहंदी बरियाम खान असांजो बि हिन जंग में तोसां साथ रहंदो बाबा साईं तव्हां खां सवाइ असांजो केरु आहे हीउ टियों चकर असांजी चोरी थी आहे असां इंसाफ़ कयो वञे हीउ चओ था असां हिन ॻोठ मां लॾे वञूं अड़े हेॾे हाणे कीअं था मिसको जॾहिं का दॿ थी पवे त भॻा था अचो भले कुटिजो त का कल्ह पवे त घणे वीह 100 न चईन कमदार न चईन ही वीचारा किॾां वेंदा असांजे दर तां त दुश्मन बि ख़ाली कोन वेंदा आहिनि ही त असांजा पंहिंजा आहिनि वाड़े भोतार वाह तव्हां त रहम जा घर आहियो रहम जा घर बाक़ी मौला तो ॼाणे ही त जीअरे ई गॾह जे पेट में विझंदड़ आहे बाबा साईं कयल ग़लतियुनि जी माफ़ी था करूं असां त छा पर असांजे बचनि जो बि बाबा जे मथां सिर कुर्बान आहे वक़्तु परे नाहे ॼाण वोट थिया ख़बर पइजी वेंदी ॿिया ॾींदा आहिनि कमदार लिकी वोट पर असां बाबे खे वोट सरियाम ॾींदासीं ॾिसो बाबा असां सियासत कंदा आहियूं अवां जी ख़िदमत जे लाइ जॾहिं वक़्तु आयो न त इन ॻाल्हि खे बि ॾिसी वठिबो कमदार इहा जांच कर त हिननि ग़रीबनि सां कंहिं वेर वेंदो आहे हज़ुर बाबा अलाह चङी कंदो तव्हां दिलि जाए कयो घटि कान थींदी ठीकु आहे अली शेरा न वाह लालू वाह तूं त कुल में पंहिंजे पीउ खां बि गोए खणी आहे बाबा साईं चवंदा आहिनि जॾहिं वारो मिले त घटि न कजे मौला तो ॼाणे हाणे कम खे छिके रखो हाणे मज़ो ॾिसंदो वञजांइ हिन अली शेर सां कहिड़ो तो अचर थियो आहे हलो सूबेदार साहब शाबाश पुट खे शाबाश हिन भेरे मेल खटी ॾेखारजांइ वालेकुम सलाम ख़ैर में अचणु थियो आहे छा थियो आहे छा ॻाल्हि आहे कीअं थियो छा आहे सिस्टम अलीशर तो केस दाख़िल थियो आहे कंहिं कयो सरदार अच्छा हुन सरदार कयो आहे सरदार सां असांजो कहिड़ो वास्तो त जेकी ॻाल्हि थियणी हूंदी त असां हाज़िर आहियूं जेकॾहिं थाणे ते चवंदो होॾे मिलण लाइ तयारु आहे अलीशर मां मजबूर आहियां
तोखे हिन टाइम असां थाणे ते हलणो पवंदो बिल्कुलु मां हलंदो कानून के हथ में कोन थो खणा हलो 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 अॻियां हिन जी ॿियूं फॉर्मेलिटी सभु पूरियूं जी सर ठीकु आहे हीउ केस तव्हां मोकिले छॾियो थैंक यू सर अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम शहरी छा अस्सलाम वालेकुम। वियो तव्हां छो तकलीफ़ कई मूंखे हुकुम करियो आहे मां पाणी हलियो अचां तकलीफ़ जी कहिड़ी ॻाल्हि आहे तूं त असांजो पंहिंजो आहीं ऐं पंहिंजनि ॾे वञण में आर न महसूसु कबो आहे छो था शर्मिंदो करियो हीअ कुर्सी हीअ इज़त अव्हां जे करे ई त मिली आहे हुकुम करियो कहिड़ो कमु आहे सूबेदार साहब इन ई अली शेर सां घटि न थिए सटे कुटे अहिड़ो त तुंबो कजोसि जो ज़िंदगी भर यादि रखे अलाए छा थो सम्झे पंहिंजे पाण खे अव्हां जी दुआ खपे हिते चङनि भलनि जी दाल नाहे गिरंदी अली शेर कहिड़े वण जी ॿूटी आहे बसि अव्हां बेफ़िक्र थियो ऐं हा सूबेदार साहब अॼु राति असां हिकु हल्की फुल्की महफ़िल रखी आहे ऐं उन महफ़िल जी तोखे असां दावत ॾियूं था ठीकु आहे ज़रूरु अचिबो चङो मोकिलाईंदा ऐं ख़ुशि हा ठीकु आहे न सर ये अली शेर ॾिसो अली शेर मुंहिंजी तोसां का दुश्मनी न आहे जेकॾहिं तूं चवंदे तोखे हाणे जो हाणे आज़ादु करे छॾींदुसि पर हुन जे अवज़ हिन दस्तावेज़नि ते तोखे सही कयो इंस्पेक्टर एतिरो तशद्दुद कर जेतिरो सुभाणे तूं बि सही सघी तोखे बि हिन तरह में रहणो आहे ऐं मूंखे बि हिन तरह में रहणो आहे लॻे थो त तोखे पंहिंजी ज़िंदगी सां प्यार नाहे तॾहिं त एतिरी ज़ुबान थो हलाई कुझु सोच अकुल खां कमु वठ जीअं चवां थो तीअं कर जिन त अहिड़ा कलम केस दाख़िल कंदोमांइ जो सॼी ज़िंदगी जान न छॾाए सघंदे बस बस इंस्पेक्टर बस बस वरी मैं गुलाम से बेटा भले 100 कलम हाड़ पर जमीन हरी जी मां होती आहे को बि हलाली पुट पंहिंजी माउ जो सौदो नाहे कंदो जेकॾहिं उहो हरामी पुट आहे पोइ पंहिंजी माउ जो सौदो कंदो अली शेर हलाली पुट आहे मरदे मरी वेंदो पर माउ जो सौदो न कंदो न धरती माउ जो कॾहिं बि सौदो कोन कंदो हर जेतिरा कलम हणणा अथई हण सुठो अथई त मूंखे मार मार मूंखे मारे मूंखे फिटी करे छॾ किथे जे आउं बची वयुसि न पोइ तूं न बचे अली शेर उन ॾे मूंखे ॾाढो दुख थींदो जंहिं ॾे तूं ॿियनि जे हथ में वठी वञो लाकअप कयो आहियो त तुंहिंजे वजूद खे गोलियुनि सां परोड़ करे छॾिया तूं छा थो सम्झी अली शेर विधड़ को लावारिस वॾेरा असां अञा जीअरा आहियूं जेकॾहिं असांजे सोट खे कुझु बि थियो त असां तोखे ज़िंदा न छॾींदासीं तव्हां बि टे ऐं असां बि टे कन खोले ॿुध वॾेरा जेकॾहिं ॿाहिरि कोटनि जा कुंकर आहिनि त पोइ 100 टपे सिर ॾींदा बि आहिनि ऐं वठंदा बि आहिनि ये धमकी ना ये चैलेंज अथई चैलेंज
सॻो झड़ करे छॾींदो साईं सम्झी या न अचो सूबेदार जेकॾहिं अली शेर तोखां बची वियो त पोइ तुंहिंजो ख़ैरु न आहे तुंहिंजो ख़ैरु न आहे सूबेदार कलम बि तो वटि ऐं कानून बि तो वटि ऐं नहीं अल्लूअ खे फाही घाट ते पहुचाईंदे बि तो जेकॾहिं ईअं न थियो न तूं बचंदे ऐं न तुंहिंजो खानदान मां चवां थो वञ पंहिंजो कमु कर मूंखे त सम्झ में नथो अचे त तव्हांजी एॾी ताक़त ऐं दहशत ऐं मामूली कुड़बी जेके तव्हां सां मुआदो था अटकाइनि बाक़ी इहा तव्हांजी ताक़त कहिड़े कम जी आहे अफ़सोस आहे सरदार ख़ान अफ़सोस आहे जो मामूली माण्हू तव्हांखे तॾहिं ते अची तव्हांखे दॿाए था वञनि ख़बर पई आहे त सुभाणे मूंखे पुलिस रिमांड ते थी वठी भले रिमांड वठनि केस त चालान थींदो न कोर्ट में सुठो वकील करे ज़मानत कराए वठंदासीं अदा पुलिस जे टिक साज़न जी तोखे ख़बर न आहे ही पिया रिमांड वठंदा रिमांड जे आसरे मुड़ुस कोन मारायो सोटा बस रुगो तोखे सुभाणे पुलिस कोर्ट में पेश करण लाइ वठी अचे पोइ ॾिसूं था ते रिमांड कीअं थो थिए अदा जल्दी करियो साहब अचणो असांजी नौकरीअ जो मसालो ठीकु आहे वॾा चङो सोट अलाह चङी कंदो तूं दिलि ठाहे कर घटि न कंदासीं ठीकु आहे वॾो सही थो चएव हुनजी बि नौकरीअ जो सुवालु आहे खेसि नौकरी तेल गॾो यारनि खे सलाम ॾिजो माशाअल्लाह दादा ही गॾु अॼु मूंखे यकीन आहे तव्हां ॾाढी ताज मोहम्मद खान जी औलाद नाहे न हो हुन जी औलाद इहो छा थी चवी पुफीअ मां मुंह ते झटका कावड़ करे बाक़ी घर में छुटी थी अथव अरे कुॾी मरो अरे मां जे तव्हांजी जाइ ते हुजां हा त इहे लाश थी वेंदा लाश तो हाणे खजंदा पुफीअ मां तूं ॾिसंदी वञजां ऐं लाश ॻड़ींदी वञजां भले मुंहिंजा लक्ष्मी जे उभरंदे तव्हां न कयो सो लहंदे छा कंदो बस कर पुफीअ मां बस कर तूं बि ॾींहों ॾींहुं वधंदी थी वञी एतिरो बि न वध पुफीअ मां जो मां अदब जा लीका लतारे वञा सच ॻाल्हाए त मुर्सनि खे कावड़ थी लॻी हलण पाण खां कोन पुॼे लख नाल त गोदन कुझु कोन सखड़ियूं फलाऊं पिया कंदो घुराया थी हक़म खान ॾिसो कीअं तो मिंट लॻे थो त जेको मां पियो सोचियां तव्हां बि उहो ई पिया सोचियो सोराव हाणी पाणी मथे खां चढ़ी वियो आहे जेकॾहिं हाणी न निकितासीं न त घोता खाई मरी वेंदासीं घोता असां न असांजो दुश्मन खंदो रत जे तिरा में अदा साईं रत जे तिरा में उन वक़्त ताईं मुंहिंजे अंदर जी बाह छकी न थींदी जेसि ताईं मां पंहिंजे दुश्मन जे रत जा छंडा पंहिंजे सीने ते न हणंदुसि असांजे इंतकाम ऐं अली शेर जे लाश जे तड़पड़ ते ही ज़मीन ऐं आसमान कंपी वेंदा
हाणे पुलिस तू वञ ठीकु आहे मूंखे त यकीन ई नथो अचे ऐं न ई मुंहिंजे दिलि खे त तूं मुंहिंजे साम्हूं बीठो आहीं। माण्हू दुआउनि ऐं सगन ते यकीन कंदा आहिनि, पर सुहिणे हक़ीक़त इहा जिन जे जीअ में सची मोहबत हूंदी आहे उन्हनि जी मंज़िल आसान हूंदी आहे। सचो दोस्त ॻोल्हण सां न मिलंदो आहे, पर पाण सचे थियण सां मिलंदो आहे। ऐं इहा मुंहिंजी सचाई आहे जो अॼु पाण ॿई गॾु आहियूं। मुंहिंजो तोसां दिलि जो न पर रूह जो रिश्तो आहे, रूह जो रिश्तो। दिलि त चरी आहे, इहा कॾहिं बि ऐं कंहिं वक़्तु बि कंहिं ते हिरकी सघे थी, पर चरी रूह जो रिश्तो कंहिं हिक सां जुड़ियल हूंदो आहे ऐं उहो रिश्तो सिर्फ़ु तोसां जुड़ियल आहे। जेको कंहिं बि वक़्तु टुटी सघे थो, जीअं अॼु तुंहिंजे साह जी तंदु ते तंदु। केतिरो मौत खां भॼंदे, केतिरो मौत खां लिकंदे सुराब ख़ान। तो बि घणा ॾींहं मस्ती कई, पंहिंजो पाण खे जूई जो बादशाह सॾाईंदो आहे। अरे जूई जा बादशाह सॾाइण वारा अॼु तुंहिंजो ताज बि वियो, तख़्त बि वियो। अॼु ग़रीबनि जी कूकनि जो हिसाब तुंहिंजे रत सां लिखबो, तुंहिंजे रत सां लिखबो। ओ सामी मालिक बीठी अथई, वञी तूं पसंदि कर, असां तोखे संग ॾिनो।
वॾी हया वारी आहे जिसम त सफ़ा बखमल लॻो पियो अथसि हा थोरो उते त सुरी त पियो ॻाल्हि त ॿुध वाह जो वार त बेबी कट ठहियल अथसि हाय हाय से घोड़ा रे हे त अहिड़ी मूंखे कुआर ॾिनी अथई मां तेरी ख्वाब में बि न ॾिठी अल्लाह मां केॾो ख़ुशि लथी पिया अल्लाह भेरो विवाह जो सीट थियल अथसि अही वॾी नक वारी हा ॿाहिरि मथे झुड़ बि कोन्हे न बरसाति पई पोइ तुंहिंजे मुंहं ते छबर कीअं फुटी आहे अरे तूं काथी वञे लानत का पवई खुदा जी अरे बोलू काजो अरे कौन बोली आयो ओ सारो ओ का बात लगी आयो अरे मां के ख्वाब न था मां त क्या मां समझा को खबरदार जेकी पुजत है असांजे हवाले कर या जो हाज़िर हाज़िर कयां तो मूंखे उथण त ॾियो उथ उथ जेकॾहिं चालाकी करण जी कोशिश कई त तुंहिंजो ख़ैर न आहे तू अकेलो खैर का है खैर वरी कहिड़ो सरदार खान जे भाउ सोहराब जो सिर खणी आयो आहे जहन्नम रसीद करे आयो आहियां हिकु सोराब छा पर सभु मारे थी हा तब खैर हो ठीकु आहे हिकु ॾाढा साईं वांगे कंध झुकियल असांखे नाहिनि वणंदा कंध ज़ालूं झुकाईंदियूं आहिनि मर्द न पुफी अमा बरंदड़ बाह ते तेल नहार किथे हुन में तूं न सड़ी वञी असां दुश्मन खे माफ़ नाहियूं कंदा पलांद वठंदा आहियूं वो पाए वॼाए माण्हू मां मथो दुश्मन जे कफन सां ही तो छा कयो पुफी अम्मा ये तू चाही थी ये थी दो पुफी अम्मा ये थी दो सतन राजन जो सरदार हज़ारे एकड़न ज़मीनन जो ज़मींदार जिन गरीब बादल जे कांडेली ओताक ते कीअं आयो आहे बादल खान सदियुनि खां सिंध जी रिवायत इहा रही आहे त घर आए महिमान जो पहिरीं आदर भाउ कबो आहे पोइ हुनखे मान ऐं शान सां विहारे हुन खां हाल अहवाल वठिबो आहे पर तूं त बस वॾेरा बस तव्हां जहिड़नि वॾेरनि त सिंध जे रस्मनि ऐं रवाजनि खे धूड़ में मिलाए छॾियो आहे तव्हां ग़रीब ऐं मज़दूर हारियुनि जी रत सां महलातूं ऐं बंगला ठाहे उन्हनि खे बहकाए छॾियो आहे बाक़ी रही भाकुर पाइण वारी ॻाल्हि सो उहो उन वक़्तु पाईंदो आहियां जॾहिं हुनखे पूरो परखींदो आहियां तूं चओ कीअं अचणु थियो अथई कंहिं मारे मञायो अथई या कंहिंखे ॿाराइणो अथई बादल खान सतन राजन में सिर्फ़ हिकिड़ो ई माण्हू आहे जंहिं मूंसां मथो अटकायो आहे मां तुंहिंजी ताक़त सां उनखे ख़तमु करणु थो चाहियां इन जे लाइ तो वटि हली आयो आहियां बादल उसूल परस्त इंसान आहे बेॾोहीअ सां विढ़ंदो न आहे ऐं ॾोहीअ खे बख़्शींदो न आहे पर जे तूं हली बि आयो आहीं त बादल उसूलनि जी लताड़ करण लाइ तयारु आहे
पर उनजे बदले में तू ॾींदे छा? बदल खान मुंहिंजो बि तोसां वाइदो आहे। मुंहिंजी न पूरी जागीर में जेका बि तोखे शइ पसंदि अचे उहा सम्झ तुंहिंजी आहे। बादल सां वाइदे खिलाफ़ी करण वारे खे बादल कॾहिं बख़्शींदो न आहे। बादल खान इहा असांजी तोसां ज़बान आहे। त पोइ तूं हुकुम कर त केरु आहे तुंहिंजो दुश्मन? अली शेर आहे हुनजो नालो। ऐं बादल खान तुंहिंजो कमु इहो आहे त हुनजी मंगेदी खे खणी मूं ताणी पहुचाइणो अथई। तूं हिकिड़ी मामूली छोकिरी लाइ एॾो परेशान आहीं? तूं वञी बांस रांदी करे सुम्ह। बादल छोकिरीअ खे खणी पहुची वेंदो। महिरबानी बादल खान, महिरबानी। टिलड़ ओ टिलड़ छॾ मुछाइरे जी पचर के प्यार जूं ॻाल्हियूं कयूं। तूं बि छॾ पंहिंजे इन भाउ जी पचर त के इकरार जूं ॻाल्हियूं कयूं। तोरा शागिर्द मूं ते सड़नि था, मूंखे अखियूं हणनि था। तुम्हारे भाउ खे बि मुंहिंजा अर्ज़ की न वणनि था। मुंहिंजे ताज़े कलामनि ते उनजा पादर उभा थियनि था। मुंहिंजो सुख चैन फिटो आहे। असां बि जॾहिं पंहिंजा आलाप छेड़िया तुम्हारो भाउ पादर खणी बीठो आहे। अच त के प्यार जा गीत ॻायूं, नई ज़िंदगीअ जी शुरूआत कयूं। हा पोइ पंहिंजे नई ज़िंदगीअ जी शुरूआत कयूं। बादल धाड़ेल हिकोरो जो रस्तो रोके तू पहिरे पाण खे धाड़ेल तो चवी। तो छा तू धाड़ेल खे धमकी थी रे? धमकी त दिलेरन के दी दिलेरन के तो जड़े बुज़दिल के धमकी छा ॾींदस? ही बादल खाली बादल ना आहे, ही बाह सां भरियल बादल आहे। फटंदो त पुरदा पुरदा थी वेंदी आहे। तोखे मां मारण नथो चाहियां, पर ज़िंदा के दोस्त वटि पहुचाइण थो चाहियां। छॾ मूंखे, आं चवंदी छॾ मूंखे, न त तूं छा कंदी आहे? आं चवंदी हथ कढ बाबा अद्दा छॾ मुंहिंजे हथनि खे, छॾ आं चवंदी छॾ मुंहिंजे हथनि खे, छॾ मूंखे अद्दा बाबा छॾ मूंखे आं चवंदी छॾ मूंखे, छॾ मूंखे। अद्दा बाबा तो सुनी जो आवाज आहे। बाबा बाबा हथ कढ छोकिरीअ मां। कमीनो तुंहिंजी या हिम्मत के थी मुंहिंजे नंग में हथ विझण जी। मां चवां थो हथ कढ न त पोड़ा जिंदगी प्यारी कई त वापस हले वञ। बाबा चल रुके बाबा बाबा चल रुके बाबा चल रुके बाबा मेरे बाबा। कमीनो बाबा हथ न सो त सही से कामयाब न थी सकी। हथ कढ छोकरी मां। सब तोखे भी बहुत गिले आयो। अड्डा 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 अड्डा। दुश्मनी जो अंजाम ॾिसी आई न पंहिंजनि प्यारनि जा बेखपन थियल लाश। घबराए न वॾेरो घबराए न, तुंहिंजो बि वारो जल्दी ईंदो जल्दी।
तुंहिंजो बि ईअं लाश बेकफ़न थियो पियो हूंदो। अचण ॾे मुंहिंजे अली शेर खे, पोइ तोखे ख़बर पवंदी छा आहे। तुझी हजरत तूं असांजे साम्हूं ज़बान थी खोली। खाली ज़बान नथी हलायां, पर तोखे तुंहिंजे ज़ुल्म जी इंतहाई जो अंजाम थी ॿुधायां। मौत जे हथनि में आई छोकिरी, हिननि हथनि में तुंहिंजो मौत लिखियल आहे। मौत गौर कर वडेरा, इंतजार कर। इहो मौत तुंहिंजो थींदो या मुंहिंजो। छोकिरी ज़िंदगी जी डोर मुंहिंजे हथ में ॾियो त सत घराई ॿुधाए। तूं त मुंहिंजी पसंदि हीअ असांजे खानदान जी इज़त आहे। ही पुफी आहे असांजी पुफी। तो हिन में तव्हांजी चङो कमु नाहे कयो। हीअ बि त कंहिंजी इज़त आहे सरदार खान। इज़त हूंदी आहे, उहा ग़रीब जी हुजे या अमीर जी। तो बि त मूंखां अगवा करायो ऐं क़तल कराया, ऐं हाणे जॾहिं तुंहिंजी इज़त में हथु पियो त तोखे इज़त यादि आई आहे। हथ कढ, मौत जे लाइ तयारु थियो न बादल। बादल हाणे वञे पियो, पर बादल जी दुश्मनी तव्हां सां शुरू आहे। हिन खां बहितर हुयो त तव्हां बादल खे गोली हणी छॾियो आहे। ईअं न थिए जो बादल तव्हांखे ख़तमु करे। हल बादल हल, तो जहिड़ा कई बादल आया ऐं हलिया विया। हल छो छॾ मूंखे। हेलो सर। मिस्टर कावड़ साहब, सभ खां वधीक ॾोह तव्हांजी हद में थी रहिया आहिनि। छा हुते को बि कानून न आहे? सर, मुंहिंजे वस में जेकी कुझु आहे उहो कानून जे दायरे में रही करे मां पंहिंजे वसां नथो घटायां। तव्हां पंहिंजे वसां कोन घटायो आहे, पर जेकॾहिं तव्हां पंहिंजा पावर ॿिए जे चवण बदिरां पाण इस्तेमालु कयो, जेको कुझु थी रहियो आहे शायदि उहो न थिए। सर, मां कोशिशि कंदुसि त आइंदा तव्हांखे का बि शिकायत न मिले। मूंखे शिकायत न खपे। मूंखे उहे माण्हू खपनि जेके खूनी आहिनि, पथारीदार आहिनि ऐं ॾोहारियुनि जा सरपरस्त आहिनि। तव्हां उन्हनि खे गिरफ़्तार कयो। जेकॾहिं तव्हां उन्हनि खे गिरफ़्तार नथा करे सघो, मूंखे ॿुधायो, मां पाण उन्हनि जे ख़िलाफ़ एक्शन वठंदुसि। मिस्टर कावड़ साहब, हीअ अव्हां जे लाइ आख़िरी वार्निंग आहे। ॿी सूरत में न तव्हांखे पंहिंजी नौकरीअ तां हथ धोइणा पवंदा। यस सर। ठीकु सर। ओके। सूबेदार साहब, तुंहिंजो ऑफिसर टीपीओ जहिड़ो ॿुधोसीं तहिड़ो ॾिठोसीं। ईमानदार जी का सुठी पियल अथसि,
भोतारा अञा सभु कुझु साहब जे हथ वसा आहे बसि रुगो खानापुरी जे लाइ सिकंदर खान जो हथु ॾे बाक़ी कमु मुंहिंजो ऐं मुंहिंजे साहब जो आहे होश में तव्हां सूबेदार सिकंदर खान को ढोर ढगो आहे ॼाणो तड़ो आहे जो तोखे काहे ॼाण नवे साहब त सिकंदर खान रेस ताज मोहम्मद खान जो पुटु आहे मां अव्हांखे सलाह ॾिनी बाक़ी तव्हां मर्ज़ी जा मालिक आहियो ठीकु आहे तो वारे साहब ते एतबार करे था सरदार खान अमान त ज़मीन बि नाहे खाधी अव्हां जी महिरबानी जो असांजी तव्हां इज़त कयो अली शेर असांजे बंगले ते हमलो क्यों आहे उहे असांजा माण्हू मारिया थी हुन सां गॾु उमेद अली जी धीउ खे खणी आहे मस ठाहियो आहिनि नंढड़ा भोतारा केतिरनि ग़रीबनि जूं ज़मीनूं फबाई अथव केतिरनि ग़रीबनि जा खाता फेराए पंहिंजा पिप भरिया अथव अॼु मरण लाइ तयार थी 2 गज़ ज़मीन बि शायदि नसीब थिए अलाए न थिए थी सघे थो त ढूंढां वरी हिते धप हणी मरी वञे
ते ॿियो लाश आयो आहे ॿियो लाश आयो आहे वरी ॿुधे दादा अॼु वरी असांजे घर ते ॿियो लाश आयो आहे ॿियो लाश तूं बि मर्द थी मरंदे हे फते हे बस चूड़ियूं पाए बस चूड़ियूं पाए बस पुफी अम्मा बस तो वन दुश्मन जो कफन आणे दे मूंखे त मां मथो टकियां पुफी अम्मा हिकु क़बर न पर क़बरुनि जो कतारूं हूंदियूं पुफी अम्मा कतारूं हूंदियूं जे ॿुधण चाही थो त ॿुध जे ॾिसण चाही थो त मुंहिंजी अखियुनि में गौर सां ॾिस त तोखे मुंहिंजी अखियुनि में इंतकाम नज़र ईंदो इंतकाम मां पंहिंजे दुश्मन जे बच्चे खे कुहंदुसि सोट एतिरी लापरवाही बि सुठी न आहे चवंदा आहिनि त दुश्मन हीणूं त बि बीणूं दुश्मन खे एतिरो कमज़ोर सम्झणु बेवकूफ़ी थींदी सोट वॾेरो असां ते कॾहिं बि सौ सिधो वार न कंदो हू जॾहिं बि असां सां विढ़ंदो न त लिकी विढ़ंदो छो त वॾो हिरफ़ती माण्हू आहे हू कॾहिं बि असां ते सौ सिधो वार न कंदो तूं सही थो चई आलिमा हमेशा बुज़दिल वांगुरु लिकी वार कया अलाह करे अलाह जो रसूल ऐं मौला अली मुश्किल कुशा उहो ॾींहुं हाणे हू असांजे साम्हूं अचे आलिमा कॾहिं भोलड़े खे ॾिठो अथई फ़क़ीर कीअं हुनखे बुल ॾियारींदो आहे ईअं जो गुंदड़ो मुंहिंजे साम्हूं आयो न त भोलड़े वारा बुल ॾियारे छॾींदोसांसि जीअं टिनि भाइरनि खे लटाए थोमांसि न बाक़ी वॾो बचो आहे गुंदड़ो ढिढरो ढिठ ई ढिठ में गोलियूं हणंदोसांसि ढिठ ई ढिठ में गोलियूं हणंदोसांसि सरदार खान जे बेकफन लाश खे ॾिसण लाइ मुंहिंजूं बखियूं तरसंदियूं मुंहिंजूं बखियूं भाॼाई तुंहिंजी अखियुनि जी सिक ज़रूरु पूरी थींदी बस रुगो दुश्मन जे अचण जी वेर में आहे हू रुगो पहुचे सोट तुंहिंजो ऐं अदी सुहिणीअ जो ईअं मिलणु सुठो नथो लॻे हिन खां त बहितर आहे त तव्हांजी जल्दी शादी कराए छॾिजे कीअं चई त यार सच थो तुंहिंजी ॻाल्हि मञूं था असां ॿई जल्द शादी कयूं था चङो त हाणे ॾिस तमाशो अचे तूं छो पोइ हिते रही जिंदाबाद वाह पुतार अहिड़ी ख़ुशख़बरी आंदी अथमि अहिड़ी ख़ुशख़बरी जो ॿुधंदो न वञी थिया ख़ैर
हिक ही धक में सब चट सोर के बाबा साईं हिनन पंहिंजे गुनाहगार कनन सां ॿुधायो हां त अली शेर मरहूम उमैद अली जी धी सां लाऊं तो लहे ना हरगिज़ न अली शेर लाऊं ज़रूर लहंदो वहां सां न पर मौत सां कमदार मौत सां ओ इते रख हाण आहे न बेड़ा ॾियारी रग ते मौला ॼाणे असांजे घर में मातम ऐं दुश्मन जे घर में ख़ुशी असांजे घर में रोज राड़ो दुश्मन जे घर में दोल शरनायूं हरगिज़ न हरगिज़ न बादल बा जो वो शोलो आहे जो फाटे तो शहरन के तबाह करे छे शायद तोखे खबर ना है त हिन घर में बिना इजाजत दाखिल थियण जी सज़ा छा आहे हिन घर जी चौंक पार करण वारे खे मौत जी सज़ा मिलंदी आहे मौत जी मौत तो मामूली गाल आहे शहजादी तुझे मथा तो 100 सिर कुर्बान आहिनि अच मूंसां हद करता चवंदी
आज तो गाढ़ो जोड़ो पातो थई असल गाड़ी लाल कुआर लगी पई है खैर तो है ना तू भी कुआर पड़ी है शादी कंदी है जा असांजा भाग अहिड़ा किथे दुआ कयो चङो भला मां घोटा फिर दुआ तो करो तुझी शादी टिलण था के हाणे तो कोई चई न चङो हाणे खिस कतूर पड़ हल हल लुडंदी दी वञे सुभान अल्लाह सुभान अल्लाह अज तो आसमान जे चंड रखे भी तू मारे भी सोनी सच पुछी ना अज तू चोलीअ जो चंड पई लगी चोलीअ जो चंड ऐं हा सोनी ॿी ॻाल्हि इहा त हेॾा न हिन घोट वारे रूप में मां तोखे कीअं थो लॻा अली शेर मूं सॼी उमिरि दाता जे ॾिनल दुखनि खे ॻोड़नि खे पीतो आहे ऐं अॼु अलाह साईं जा लख थोरा लाहिया जो मुंहिंजो सचो प्यार अॼु मुंहिंजे साम्हूं वेठो आहे सभु घोट थी ऐं केॾी न ख़ुशि नसीब आहियां जो मुंहिंजो सचो प्यार मूंखे मिली वियो आहे सचो प्यार हुनजो मतिलबु त घोट जे रूप में मां तोखे सुठो थो लॻां ईअं न हाय सदके वञे सदके सोणी चवंदा आहिनि त राति खां पोइ ॾींहं खां पोइ राति दुखनि खां पोइ सुख सुखनि खां पोइ दुख सब्र जो फल मिठो थींदो आहे ऐं इहो बि चवंदा आहिनि त जंहिंजो रब तंहिंजो सभु मोड़ न लाइजे इहो सुठो सोड़ न आहे न लाइजे
बादल ही तो छा के ये तुझे ऐं मुंहिंजे दुश्मन जी पुफी आहे अली शेर, पुफी आहे। कसो कम कयो आहे। पुफी दुश्मन जी हुजे या दोस्त जी, आखिर वो औरत ज़ात आहे। औरत ज़ात खे अगवा करण बुज़दिलनि जो कमु आहे। हथ कढ हिन मां। न अली शेर, मां हिन मां हथ न कढंदुसि। मां त चवां हथ कढ। मां हिन मां हथ न कढंदुसि। हथ कढ। हथ न कढ। इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। वरेली तोखे अगवा करण मुंहिंजो हथ न हो, बादल जो। जेकॾहिं रस्ते ते का तकलीफ़ अची वई मां माफ़ी थो वठां। वडेरी न वडेरी न वडेरी मां तोखे मारण न ॾींदुसि। न वडेरी शर्मा तो ता मुझे कई भेव करबा। इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। वडेरा! ये तो छा कयो हां? चरे तू मुझे बचाना। ये छा कयो? अली शेर भा मूंखे माफ़ कर। अॻिते मां अहिड़ी ग़लती कोन कंदुसि। मुंहिंजा भाउ प्यारो भाई न मुंहिंजो, सुहिणो भाई, गुलड़ो भाई न मुंहिंजो। न चओ मूंखे भाउ। मौत खे साम्हूं ॾिसी भाउ यादि अची वियो अथई। केतिरा तो मूंसां ज़ुल्म कया, केतिरा कुंदर कोई छॾे। हाणे मौत खे साम्हूं ॾिसी तोखे मां भाउ यादि थो अचां। न आहियां तुंहिंजो भाउ। न ॿध मूंखे हथ, न ॿध मूंखे हथ। मरण लाइ तयार थी।